कंदकोट में जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध जे सेक्रेटरी जनरल अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो पारां कंदकोट जो दौरो जमीयत उलमा इस्लाम जे रहनुमा हाफ़िज़ रबनवाज़ जादर जे पेट्रोल पंप ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हुनि सां मुलाक़ातूं करे सियासी जोड़ टोड़ ऐं टिकेटनि जी विर्छ बाबति तंज़ीमी उहिदेदारनि सां मीटिंग ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलाना राशिद ख़ालिद महमूद सूमरो चयो त सिंध अंदरि जमीयत उलमा इस्लाम सभिनी सियासी पार्टियुनि सां मुज़ाकरात कंदी, लेकिन हर सीट ते पंहिंजा उम्मीदवार बीहारींदी, को बि हल्को ख़ाली न छॾिबो, हर जाइ ते मुक़ाबिलो कबो। इन मौक़े ते बिजाणी बिरादरी जे मोज़िज़ शख़्सियत मीर शाज़िन ख़ान बिजाणी बाज़ाब्ता तौर जमीयत उलमा इस्लाम में शमूलियत जो ऐलान कयो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जमीयत सां मुकमल सहकार कंदुसि। मूंखे अगरि टिकेट न बि मिली तॾहिं बि जमीयत में रहंदुसि। अगरि जेयू आहे मूं ते इतमाद करे टिकेट ॾिनी त चूंड इंशाअल्लाह खटे ॾेखारींदुसि। इन मौक़े ते जैकबा जे डॉक्टर एजी अंसारी, सैयद अब्दुल बासित शाह, मीर गज़ीन ख़ान बिजरानी, शफ़ी ख़ान खोसो, कारी मोहम्मद शफ़ी खोसो, मौलाना शमसुद्दीन बेरी खां अलावा कच्छ ज़िले कश्मीर जा काफ़ी तइदाद में जमीयत जा उहिदेदार ऐं इलाइक़े जा मोज़िज़ीन शरीक थिया। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ कंदकोट।